ईद जूं लख लख वधायूं हुजनि, ईद जूं मुबारकूं हुजनि। क़ुर्बानीअ जी ईद आहे ऐं माण्हूअ जी जेका अंदर जी ख़ुशी हूंदी आहे उहा ॾिसो था चहिरनि ते ॿके थी, इहा ई ख़ुशी हूंदी आहे। ऐं ईद कचहरी आहे ऐं हिन में सुगड़ कंहिंखे ॿुधिजे त अहमद अली चवे वॾा वण करे, सिक लही वई सालनि जी पियो हुब में हींअर डरे, सीनो मिलायो सीने सां त दिलड़ी मुंहिंजी ठरे, चाह में चांडियो चवे पियो ही मादो मन वॾा कुर्ब करे आया मुंहिंजे अंदर। वाह चांडिया वाह। भाॻनि जा हिते भाणा ॾिसी न, मखण जा हिते चाणा ॾिसी न, राणियूं हिते राणा ॾिसी न, माण्हू हिते शाणा ॾिसी न, महबूबनि जा माणा ॾिसी न, हलिया सोना हलिया सिंध ॾिसी सिंधवारा ॾिसी, मिठा माण्हू प्यारा ॾिसी सिंध ॾिसी सिंधवारा ॾिसी न, मिठा माण्हू प्यारा ॾिसी। त अकबर जो फन उहो फन आहे जेको कंहिं तारीफ़ जो मोहताज कोन्हे। अकबर साईं ईद लॻी पई आहे, कोरोना वायरस पया काहे, चीन जा छॾे कमई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिल थी धड़के निंड रही आहे। वाह वाह। साईं केॾा ॾिसो कहर थी विया, बंद सारा शहर थी विया, खाइण पीअण ज़हर थी विया, थी वियो अलाए छामो छाहे। कोरोना वायरस पया काहे, चीन जा छॾे कमई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिल थी धड़के निंड रही आहे। वाह साईं वाह। सो ही अली अकबर जेको पंहिंजी न्याणीअ खे, नंढड़ी मासूम न्याणी, हुनखे तयारु कयो आहे, हुनखे मारवी ससुई जी मां नंढड़ी हलीमा असांखे मारवी जे बैतन मञा पियो। गुज़ारी उम्र असां जूपन नाई जंगन में, साण वञी सटन सां पैरूं चूंजूं पटन में, काए मायूं कदीमी पंजन पुराणन पकन में, अखिन विधी के असांजे न्याणिन नाई नंगन में, तो के रखी उम्र दा या मेरा ई मन में। अगी ईद ते त सैन खे सकियोसे, पोयाड़ीअ जो पोइ वरी खाधो मटियोसे, चाढ़े चांवर वेही ऐं दाल सां दॿियासे, न हुन ईद ते न हिन ते भॿियासे। वाह। सुगड़नि खे बि ॿुधंदासीं, अञा बि टाइम आहे ऐं अॼु ईद जी कचहरी आहे। असां वटि ख़ादिम हुसैन सखीराणी वेठो आहे। ख़ादिम हुसैन सखीराणी बि वॾो सुरीलो आवाज़ आहे।